उजड़ गए वो बाग यार जिनके लाख माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। मुसलमान यो सब कुछ हिते छड़े विंदे अज देर न कर अल्लाह जे दरबार में वेठो ही न इते जो इते रुगी दिल में सच्ची तौबा कर। जरूरी कोन्हे त कह मौलवी जे आडो करी, जरूरी कोन्हे त राज जे आडो रोई, रुगी कंधड़ो हेठ करे जो मौला मुझे दिल जा मालिक तू जानी थो। अज तौबा कयम वरी बदमाशी न कंदुस मौला मुझा गुनाह माफ कर, मुखे नमाज जी तौफीक दे, मुखे गरीबन सा मोहब्बत जी तौफीक दे। मौला मिस्कीनन जो हमदर्द बना हाणे ही तौबा कर, मौत जी खबर ना है बे पहरे ते मोहलत मिले या न मिले तुझी रब इते ही दुआ कबूल करे छड़े जिंदगी जा गुनाह मेटे छड़े रब जादो तेरी का चौ त मां कुरान पढ़ा, इजाजत दियो तो मां कुरान पढ़ा, लेकिन मां आयत पूरी कया। जन्नती कंहिंखों पुछंदा जहन्नमिन खां, जहन्नमी जवाब छा ॾींदा, उहे जवाब ॾींदा नमाज कोन पढ़ंदा हुयासीं। वरी उहे जन्नती ॿियनि जहन्नमिन खां पुछंदा ॾे ख़बर नमाज त 5 ई टाइम पढ़ंदे हुए, रोज़ा भी रखंदे हुए, उम्रे ते भी वींदे हुए, हर साल हज भी कंदे हुए, तू दोज़ख में खैर में पियो सड़ी जागो था। पुछंदसि त नमाज हो त नमाज न पढ़ंदो हो, तू तो नमाज भी पढ़ंदो हुए, हर साल उम्रे ते भी सभिनी का पहिरीं वींदे हुए, रोज़ा भी सभई रखंदो हुए, दे खबर तू खैर में दे दोज़ख में पियो सड़ी। अल्लाह जो कुरान तो बुधाए उहो जवाब दींदो वलम नकु नुतिमुल मिस्कीन। नमाज़ूं भी पढ़ंदो हुयुसि, रोज़ा भी रखंदो हुयुसि, हज भी कंदो हुयुसि, मगर गरीबन के खाधो को न खाराइंदो हुयुसि, पाड़े जे मिस्कीनन जी सार कोन लहंदो हुयुसि, पंहिंजे बच्चन के 10 वगा रमजान शरीफ जे ईद ते वठी ॾिन में यतीम पाड़े में हुया, कंहिं यतीम के सादड़ो वगो भी न वठी ॾिन में, कंहिं यतीम के जुतड़ी भी वठी न ॾिन में, पाड़े में बेवा औरत हुई उन जी कॾहिं सार कान लध में, बस पंहिंजे पाण में पंहिंजे बचड़न में खुश हुयुसि। मुझे अल्लाह के इहा खुशी भी मुझी कान बणिया। रब चवे तो नमाज़ूं ज़कातूं हज ये मुझे ला, पर मुझे मखलूक जो हक रहाए आयो आ, मां अल्लाह तोखे मुआफ़ नथो कया जैसी मुझी मखलूक तोखे माफ़ी न दे। इन दोह जी सज़ा में जहन्नम में सड़ यार जे कॾहिं मां गरीबन के खाधो खाराया त अज जहन्नम जे बाह में को न सड़ा। जागो था हिकड़ी शे कॾहिं नोट कई अथव, उहा कहिड़ी कॾहिं मौलवीअ खे ख़ैरात कंदे ॾिठो अथव, ॻाल्हायो, या कंहिं ज़ाकिर खे ख़ैरात कंदे ॾिठो अथव, छा ग़रीब आहिनि, ॻाल्हायो, मां मौलवी आहियां न, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, ग़रीब आहिनि छा न, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे का त हे ग़ुलाम असगर कले जेको ही हेॾो पिंडाल सजायो आहे हुनजा केतिरा लख ख़र्चाया, थोड़ी देर थी त मोह ख़राब कंदा, मानी सुठी त मोह ख़राब कंदा, छो पाण कन त ख़बर पए त ही प्रोग्राम केतिरा मुश्किल सां थींदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो, नमाज़ूं पढ़णु अलॻि शइ आहे, रोज़ा रखणु अलॻि शइ आहे, हज करणु अलॻि शइ आहे, इहे सभई पंहिंजे लाइ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो खैरुन्नास मन यनफउन्नास, दुनिया जे अंदर सभिनी इंसानन में भलो उहो आहे जेको ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। मौलवी हई, पीर हई, जेको कुझु आहीं, भलो तॾहिं थींदे जॾहिं अल्लाह जे मखलूक जे लाइ भलो सोचींदे, कंहिं ग़रीब जी, कंहिं मिस्कीन जी, कंहिं यतीम
यतीम जी मदद कर त पोइ इहे निमाज़ूं इहे रोज़ा इहे ज़कातूं इहे हज इहे परवाज़ कंदा जीअं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राकेट या उॾामी वञी मथे पहुचंदो आहे इहे तुंहिंजा अमल बि अल्लाह जे दरबार में परवाज़ करे वेंदा जेकॾहिं ज़िंदगीअ में ख़ुदा जे ख़ौफ़ न आहे ख़ुदा जे ख़ौफ़ जी इहा निशानी आहे त अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर त रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार करे छॾे हर हर टाइम ॾे थो निहारियां जो ॾिसां पियो थो देगिन मथां देगियूं लहनि पियूं अमां खे बि ख़ुशबू ईंदी हूंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा 15 मिंट या 10 मिंट जेके तव्हां चओ इहो अधु कलाकु उहो थो चए जेको गरम गरम नाश्तो करे आयो उनखे इहो अंदाज़ो कोन्हे त हिते शुगर जा मरीज़ बि हूंदा बहरहाल मुंहिंजा दोस्तो तव्हांखे मां थोरो मुरकायो ॻाल्हि जे सॼीअ जो मक़सदु निचूड़ ॻाल्हि जो मूं पेश करे छॾियो जेकॾहिं सम्झी विया हो त मूंसां पोइ हा कयो सॼी ॻाल्हि जो निचूड़ छा आहे त ज़िंदगी गुज़ारणी आहे पर अल्लाह